सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी साहब गीदे मां पैसा कढी ऐं मूंखे ॾिना। ही पैसा केतिरा आया ऐं पैसा छो ॾिना, इहो सॼो कुझु मां ॿुधाइण वारो आहियां तव्हांखे हिन वीडियो में मूंसां गॾु हुजिजो। शुरूआत कजे थी बॉयज़ डिग्री कॉलेज सिजावल जे ग्राउंड खां। जी हा दोस्तो, सिजावल में स्टेट बैंक ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां ज़रई मालियाती सक़ाफ़ती ऐं साइंसी मेलो लॻायो वियो आहे, जंहिंजो इफ़्तिताह थोरी देरि में सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी साहब कंदो। हिन ग्राउंड ते मूंखे अजीबो ग़रीब गाॾियूं नज़र आयूं, वॾा जनरेटर ऐं 10 बाय 10 जा स्टॉल, इको साउंड वॾे पैमाने ते जेको आहे सो हिते सेटअप थियलु हुयो, वॾी स्टेज सजियल हुई। मूंखे बि हिते किताब लॻाइण जो मौक़ो मिलियो। जॻह असांखे सुठी मिली वई आहे, छो इल्म जो खज़ानो खणी आया आहियूं ऐं मेले में काफ़ी सारा बैंकनि वारा आहिनि, पर मुंहिंजो स्टॉल सभिनि खां मुख़्तलिफ़ हूंदो। वाह साईं वाह, ईअं न साईं? बिल्कुलु साईं, ज़बरदस्त। सो ही टेबलूं पयूं आहिनि, टेबलूं असां खणंदासीं ऐं जॻह असांखे बहितरीन मिली आहे। गेट खां जीअं इन थींदो माण्हू सिधो ई असांजे किताबनि ते हुनखे नज़र पवंदी। अशरफ शाइर जी, जो भी शाइर है ऐं डिप्टी डी ओ या प्राइमरी एजुकेशन में हिते सॼे प्रोग्राम जो फोकल पर्सन आहियां। सही, बल्कि मतिलबु सॼे प्रोग्राम जो फोकल पर्सन न आहियां। हाँ। ही इंफ्रास्ट्रक्चर मोड कोन्हे, सही। बाक़ी ॿियो प्लान मूं कयो उहो सॼो रेडी आहे। ही जेको सो उन्हनि जे हथ में मोड न आहे, पर बहरहाल उन्हनि जी मदद करियां पियो। ज़बरदस्त। लख शाबसूं हिननि दोस्तनि खे, हिननि तमामु ज़बरदस्त मूंसां कोऑपरेट कयो, तमामु घणी तादाद में मूंखे टेबलूं ॾियनि। सो बहरहाल हीअ गेट आहे, गेट जे साम्हूं मुंहिंजो स्टॉल हुयो। जेके बि माण्हू हिन में इन थींदा सिधो मुंहिंजे स्टॉल ते हुनजी नज़र पवंदी ऐं मूं सोचियो त जेसि ताईं सेटिंग कनि तेसि ताईं मां थोरो वीडियो ॿियनि जो बि भरे वठां। डायरेक्टर पोल्ट्री प्रोडक्शन सेंटर कराची, ये हमने एक्सपो मेले में सिजावल के अंदर अपना स्टॉल लगाया है। हमारे मिनिस्टर हैं मोहम्मद अली मलकानी साहब, उनके एडवाइस पर, हमारे शेख साहब के एडवाइस पर हम यहाँ पर अपने बर्ड्स लेके आए हैं। बर्ड्स की मुख्तलिफ नस्लें हैं जो कि एग्जोटिक भी हैं और देसी भी हैं। उसकी वजह से लोगों को अवेयरनेस देना मकसद है, ताकि हमारे पास लोग ज़्यादा से ज़्यादा लोग इन मुर्गियों को पालें, इससे बेनिफिट लें और इससे हमारे को बहुत फ़ायदा होगा। सर्वेज सिजावली, सिंध गवर्नमेंट लाइब्रेरी, सकाफ़त खातो, हुकूमत सिंध जे तावन सां अनमोल किताब घर पारां असां बि मेले में पंहिंजो किताबी मेलो लॻायोसीं। हिन मेले खे मचाइण में DC सिजावल ज़ाहिद हुसैन रिंद साहब जूं वॾियूं महिनतियूं शामिल आहिनि। हिन मेले जा मेन डोनर जेके हुआ उहे स्टेट बैंक ऐं सिंध बैंक वारा हुआ। पीछे से पिक ले तो इफ्तिताह दौरान दोस्तों दोलन जा आवाज़ तव्हां ॿुधा हूंदा ऐं दोलन जी आवाज़ ते तमामु घणी रश थी वई, माण्हू मिली विया। सूबाई वज़ीर मोहम्मद अली ख़ान मलकानी साहब ऐं रियाना लिगारी साहिबा मुंहिंजे स्टॉल ते आया ऐं मुंहिंजे किताबनि जे बारे मूंखां पुछा ऐं किताबनि जे बारे में मूं उन्हनि खे ब्रीफिंग ॾिनी। सुठनि अदीबनि, शाइरनि, लेखकनि जे बारे में मूं साईं जिन खे ब्रीफ कयो। साईं मोहम्मद अली ख़ान मलकानी साहब मूंखे 5000 ॾिना ऐं चयईं किताब कढी रखो, मुंहिंजो हमराह ईंदो ऐं इहे किताब लाइब्रेरी खे डोनेट कया वेंदा। मेले जी बाक़ाइदगीअ सां स्टार्टिंग थी वई ऐं स्टॉल लॻी विया। NGOs आहे, ही सुजावल ऐं पंहिंजो ठट्टा ॿिनि डिस्ट्रिक्टनि ते पार्टिसिपेट कयो आहे। मुख़्तलिफ़ असांजा ग्रांट डेस्टिनेशन जी पंहिंजी बाय प्रोडक्ट्स हिते। अच्छा साम्हूं अची साईं सां गॾु, ठीकु आहे न। हीअ आहे रेकेट, इहे रेकेट ऐं हिन सां गॾु शटल कॉक बि आहिनि। पाण कोशिशि कंदासीं जेकॾहिं हिते सुठो हिकिड़ो माहौल ठही थो वञे त ॿारनि सां पाण रेकेट रांदि बि करे वठूं, ठीकु आहे। रेकेट रांदि जॾहिं कंदासीं ॿारनि खे तमामु घणो मज़ो ईंदो, तो कोशिशि कंदासीं इन शयुनि जो वेल यूटिलाइज़ेशन, ठीकु आहे। हिन मेले में ॿिज ऐं भाण जा स्टॉल बि लॻल हुया, जेके माण्हुनि खे ॿुधाए रहिया हुया त मार्केट अंदरि कहिड़ियूं जिन्सूं ऐं कहिड़ा ॿिज अची चुका आहिनि। इन खां अलावा मुख़्तलिफ़ स्कूलनि पंहिंजा साइंसी मॉडल लॻाया हुआ। मुख़्तलिफ़ NGOs वारनि जा बि हिते स्टॉल मौजूदु हुया, जिन जो तालुक़ु ज़राअत ऐं माल सां हो। उन्हनि जा स्टॉल बि हिते नज़र आया। ज़िले सिजावल जी आवाम हिन मेले में वॾी तादाद में वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें ॿार, बुज़ुर्ग, नौजवान
औरतूं भेनरूं मावरूं बि शामिल हुयूं। हिन मेले जी टिकट न हुई, इन जे लाइ हिन मेले में हर माण्हू अची रहियो हुयो ऐं पंहिंजो मज़ो वठी रहियो हुयो। वीडियो भरण दौरान मूंखे कुझु आवाज़ ॿुधण में आयो ऐं वॾे ज़ोर ऐं शोर सां ॿुधण में आयो। जॾहिं ॿाहिरि गेट खां निकितुमि त मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि जा सहाफ़ी बीठा हुया जेके नारा लॻाए रहिया हुया ऐं उन्हनि जे हथनि में बैनर हुया ऐं नंढा नंढा पेना फ्लेक्स हुया। दोस्तो मूं कोशिशि कई त मेले जूं सभु शयूं कवर कयां, पर मूंखे पंहिंजो किताबी मेलो बि हलाइणो हुयो। जंहिंजी मानियो असांखे टाइम न मिलियो, पर हींअर जेको टाइम थिए थो उहो 6 था थियनि। सिज ॾिसो था तव्हां लही वियो आहे, पर मेलो मतल आहे, तमामु रश आहे। हींअर थोरो टाइम मिलियो आहे। असां हे छा आहे मंसूर? बिह छोला चाट आहे। बिह छोला ऐं चाट केतिरे जी प्लेट? 50 रुपए में इहा असांखे प्लेट ठाहे ॾींदनि। उहो चवंदा आहिनि त बुख खां बसर भलो, सो बुख लॻी आहे, हिनमहिल खाऊं था, टाइम न मिलियो आहे असांखे। राज़क रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी। अॼोके असांजो ही जेको ज़रई सक़ाफ़ती ऐं साइंसी मेलो जेको ॾींहं जो थी गुज़रियो, जंहिंजे अंदरि मुख़्तलिफ़ स्टेट बैंक ऐं असां उन सां गॾोगॾु सिंध बैंक जे तावन सां ऐं हीउ सॼो जेको भांडाण मचायो आहे, असांजो इंतिहाई क़ाबिल एतिराम डिप्टी कमिश्नर सजावल मोहतरम ज़ाहिद हुसैन रिन साहब ऐं उनजी समूरी टीम उन सां गॾु आहे। असां बिना कंहिं देर जे असां वटि जी मुख़्तलिफ़ सिंध खां कई आयल फ़नकार असां वटि मौजूदु आहिनि। ऐं गुज़ारिश कंदुसि अवांजे ज़ोरदार ताड़ियुनि में 2 फ़नकार, 2 भाइर कामरान ऐं रिज़वान चांडियो। हिकु ॾींहं जो ही मेलो जेको तव्हां ॾिठो उहो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। राति जे टाइम महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम हुयो ऐं असांखे टाइम मिलियो हिन महफ़िल खे ॿुधण जो। महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम ख़बर न आहे केतिरी देरि ताईं हलियो। बहरहाल असांजे सुम्हण जो टाइम थी वियो ऐं असां नाके ते आयासीं ऐं असांजी जॻह आहे दोस्त सकलेन जी ऐं असां हुते राति रहियासीं। सुबुह थियो, सकलेन असांजो दोस्त जेको आहे उन नाश्तो मोकिलियो असांजे लाइ, पाण कराची रवानो थियो ऐं असां बि घर वञण जी तयारी करे रहियासीं ऐं नाश्तो करे बाक़ाइदगीअ सां ड्रॉ करे ॿाहिरि निकितासीं। मोटर साइकिल बि असांजी सेफ हुई ऐं मोटर साइकिल खे ॿाहिरि कढियोसीं। सो दोस्तो इहो असांजो मेलो जेको असां मचायोसीं किताबनि जो, का कमी कोताही थी हुजे, का ग़लती थी हुजे त पंहिंजो नंढो भाउ सम्झी माफ़ु कजो। सो ग़लतियूं कोताहियूं थींदियूं रहंदियूं ऐं मूंखे ॾियो हाणे इजाज़त, जेॾां पेर तेॾां ख़ैरु।